अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत मुलाक़ात में आवां जो मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ास के लिए अज जे प्रोग्राम में जो असांजो मेहमान आहे उहे आहिनि अब्दुल लतीफ़ रिंद साहब, जेके काज़ी अमन जा समाजी अॻवान आहिनि ऐं संदन तालुक़ जेको आहे सियासत जे हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां आहे, उनजो सदर बि आहिनि। उन सां असां अॼु जेका गुफ़्तगू कंदासीं त जेके तव्हां समाजी कम कया आहिनि, जॾहिं बरसाति आई, ॿोॾि आई, काज़ी अमन जी तमामु सूरत हाल ख़राबु हुई ऐं साईं जेको आहे तमामु वॾी अवाम जी ख़िदमत कई। असां चाहियो पिए त जेको आहे तव्हां सां गुफ़्तगू कयूं। त सभ खां पहिरीं त अब्दुल लतीफ़ रिंद साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, तव्हां जेके समाजी कम कया, ज़ाहिर ॿोॾि में वॾी सूरत हाल ख़राबु हुई, त तव्हां असांजे ॾिसण वारनि, इबरत जे ॾिसण वारनि टेलीविज़न खे ॿुधायो त केतिरो तव्हां कमु कयो सर? जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त काफ़ी असां पहिरें बि कमु कया। असांजो बेसिकल ज़मींदारी शोबो बि आहे अल्हम्दुलिल्लाह। उन खां पोइ असांजो ॻोठ सबड़ खान रिंद में आहे। उन खां पोइ काज़ीमन जेको असांजो तालुक़ो आहे, इन में जेको गुज़िरियल साल बरसाति आयो, तमामु घणो पाणी हुयो। पूरो सिंध तव्हांखे ख़बर आहे त सॼो ॿुॾी वियो। उन खां पोइ शहर जो सॼो असांजे काज़ीमन तालुक़े जो पंहिंजो शहर पाणी जे लिपेट में अची वियो। पोइ सुबुह जो असां जीअं आयासीं त सॼो शहर ॿुॾियो पियो हो। पोइ उन में असांखे अल्हम्दुलिल्लाह ज़हन ते आयो त माण्हुनि जी कुझु हेल्प कजे, माण्हुनि जो मदद कजे। उन जे लाइ पोइ मूं हिते काज़ीमंद में पंहिंजो लाचूं घुरायूं, काज़ी सेवन मां वठी आयासीं। उहो लाचुनि ते माण्हुनि जा जेके सामान हुया, कुझु हंध टपड़ जेके हुआ, माण्हुनि जा अन्न उहो कढियोसीं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे महिनत सां। पोइ वरी इन रोड ते कैंप लॻायो आहे। हिन रोड जेको नवाबशाह रोड ऐं काज़ीमंद ते मूं कैंप लॻाया। उते वॾियूं टैंकियूं हज़ार हज़ार 2,000 लीटर वारा रखी माण्हुनि जी तमामु ख़िदमत कई अल्हम्दुलिल्लाह। जेको असांजो हाल हुयो उहो असां ख़िदमत कई। अब्दुल लतीफ़ रिंद साहब, उन वक़्तु इहा कहिड़ी कैफ़ियत हुई त एॾी वॾी सूरत हाल हुई, माण्हू ॾाढा परेशान हुआ। ज़ाहिरी आहे तव्हांजे दिलि में हिकिड़ो माना इहो ख़्यालु आयो त इन अवाम जी ख़िदमत कजे। त पोइ ज़ाहिरी आहे कुझु गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान बि ख़र्चु कयो, ज़ाती तव्हांजा अफर्ड हुआ जेको आहे सो, त उन में तव्हांखे केतिरी ॾुखियाई पेश आई या तव्हांजी टीम वर्क कीअं रहियो? जी हा, जीअं त सर असांजो त टीम वर्क अल्हम्दुलिल्लाह तमामु भलो रहियो। बाक़ी रही गवर्नमेंट जी, असां त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां हुआसीं। असांखे गवर्नमेंट जो को बि ताउन कोन हुयो। असां पंहिंजे दोस्तनि जे ऐं संगत जेके हुया, कराची जा कुझु दोस्त नुमाइंदा हुया, को कुझु तंज़ीमूं हुयूं, उन्हनि असांखे सहारो ॾिनो। काफ़ी ॻोठनि में अल्हम्दुलिल्लाह असां दवाउनि जा कैंप लॻाया ऐं फ़ौजियुनि जो सामान राशन मिलियो उहो असां विरायो। ऐं मुश्किलात का बि अल्हम्दुलिल्लाह न आई। असांखे दिली शौक़ु थी त असां हिननि माण्हू ख़िदमत कयूं। माण्हू ॾाढे मुश्किलात में हुया, तमामु माण्हुनि जो असां हाल ॾिठो त ईअं सम्झो तमामु बुरे हाल में हुया। के ॿुढड़ा हुआ, के पोढ़ा, के बचड़ा जेके हुया, तमामु माना सीरियस हालत में हुया। उनखे ॾिसी करे असां अल्हम्दुलिल्लाह जो अब्दुल लतीफ़ रिंद साहब, जीअं त हाणे 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो बि मल्हायो पियो वञे सिंध में, सिंधी टोपी अजरक जो असांजे तारीख़ी सिंध जो जेको ॾियारो आहे, उन ॾियारे खे मल्हाइण लाइ तव्हां कहिड़ी तयारी कई आहे? जी अल्हम्दुलिल्लाह, सिंध असांजी जीज लमड़ा, इन जे लाइ असांजी भरपूर कोशिशि आहे। ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान तहरीक इंसाफ़ काज़ीमंद तालुक़े में असां वॾी रैली कढंदासीं ऐं असां सिंध जे लाइ जेका अजरक टोपी ॾियारी आहे इंशाअल्लाह धामधूम सां मल्हाईंदासीं। सिंध असांजी अमड़ा। अब्दुल लतीफ़ रिंद साहब, असांजे इबरत टेलीविज़न नेटवर्क जे ॾिसण वारनि लाइ ऐं इबरत अख़बार लाइ पैगाम। जी माशाअल्लाह, तव्हांजो सर अख़बार त तमामु पुराणी अख़बार आहे। असद गाज़ी जी अख़बार आहे इबरत। तमामु असां नंढा हूंदा हुआसीं पढ़ंदा हुआसीं। इन जे लाइ जेका तव्हां हींअर ही पंहिंजो प्रोग्राम रखियो आहे, तमामु तव्हांजो सारा जोॻो आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां हर माण्हू खां इंटरव्यू वठो था ऐं पेश कयो था ऐं सिंध जे अवाम जेको ॿुधंदो ऐं ॾिसंदो, तमामु माशाअल्लाह तव्हांजो सारा जोॻो अमल आहे अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी अब्दुल लतीफ़ रिंद साहब। नाज़रीन, असां गुफ़्तगू कई पाण समाजी अॻवाननि, ख़िदमतकारनि, आबादगारनि, उन्हनि अवाम जी वॾी ख़िदमत कई आहे ऐं तहरीक इंसाफ़ तालुक़े काज़ीमंद जा जेको सदर बि आहिनि। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए महिमान सां मुलाक़ात कंदासीं। उन वक़्त ताईं ग़ुलाम हुसैन ख़ास के लिए के फारूक जुणजे के प्रोग्राम अॼु जी मुलाक़ात मां ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।